जिंदगी तो यादुनि जे ऋण में मूंखे रुलाए छॾियो। चुभंदी रही चांदनिया, चंदन जिया रात सारी अखिन में चुभंदी रही चांदनिया। ओ चंद्र छाले तो चैनवा, ओ चंद्र छाले तो चैनवा ठिकाए छॾियो। है जिंदगी तो यादुनि जे ऋण में मूंखे रुलाए छॾियो। है जिंदगी तो यादुनि जे ऋण में मूंखे रुलाए छॾियो। पुछा जिंदगी जो रास्ता मुक़द्दर बणिया त पोइ मां कंहिंखां पुछा जिंदगी जो। फाटल वरख जा तो वाव में, फाटल वरख जा तो वाव में मूंखे उड़ाए छॾियो। है जिंदगी तो यादुनि जे ऋण में मूंखे रुलाए छॾियो। है जिंदगी तो यादुनि जे ऋण में मूंखे रुलाए छॾियो। चमका हमेशा पंहिंजे पिरिया जे अखियुनि में, चाहियूं त थी चंड चमका हमेशा पंहिंजे पिरिया जे अखियुनि में। कहीं लुड़ कवांगे तो खाक में, कहीं लुड़ कवांगे तो खाक में मूंखे वहाए छॾियो। है जिंदगी तो यादुनि जे ऋण में मूंखे रुलाए छॾियो। है जिंदगी तो यादुनि जे ऋण में मूंखे रुलाए छॾियो। ॾींहं ॾिठे जे कंहिं ख्वाब जा, ॾींहं ॾिठे जे कंहिं ख्वाब जा मूंखे भुलाए छॾियो। है जिंदगी तो यादुनि जे ऋण में मूंखे रुलाए छॾियो।
रात जे हिननि पलनि में आशिक़ निज़ामणी जी ख़ूबसूरत आवाज़ पाण सभिनी जे समाधुनि ताईं पहुतो पिए। ऐं दोस्तो, रात जा ही पल जेके पंहिंजी हिकिड़ी अलॻि सुञाणप रखनि था। हर माण्हू जी मसरूफ़ियत जो हिकिड़ो अलॻि आलम हूंदो आहे, हर माण्हूअ जो हिकिड़ो अलॻि शेड्यूल हूंदो आहे। के माण्हू राति जो जल्दी सुम्हण जा आदी हूंदा आहिनि त के वरी देर ताईं जाॻंदा रहंदा आहिनि। जेके माण्हू जल्दी सुम्हण जा आदी हूंदा आहिनि उन लाइ त तक़रीबन राति जो कुझु हिसो गुज़री चुको आहे। ईअं हूंदो आहे त कुझु माण्हू जेके आहिनि उन्हनि खे जल्दी सुबुह जो उथणो हूंदो आहे, जल्दी सुबुह जो उथण जा हू आदी हूंदा आहिनि। ख़ासि करे असांजे ॿहिराड़ियुनि में ईअं हूंदो आहे त जेके मालवंद माण्हू आहिनि उहे सुबुह जो सवेर उथंदा आहिनि, पंहिंजे कमकार सां लॻंदा आहिनि। हू सुबुह जो सवेर ॿनी ॿारे ते वेंदा आहिनि। त ईअं ई उन्हनि जे लाइ राति जो जेको ॻच हिसो आहे उहो तक़रीबन गुज़री चुको आहे। पर जेके देरि सां सुम्हंदा आहिनि उन्हनि लाइ ॼण त राति अञा शुरू ई नाहे थी। हालांकि डॉक्टरनि जी इहा सलाह आहे, उन्हनि जो इहो चवणु आहे त जल्दी सुम्हणु घुरिजे ऐं कोशिशि करे राति जो देरि ताईं न जाॻिजे, छाकाणि त उन सां खोड़ सारा जेके नुक़सान आहिनि। जिन मां हिकिड़ो इहो बि आहे त दिमाग़ कमज़ोर थींदो आहे ऐं दिमाग़ जा जेके खुलियात आहिनि, जेके सेल्स आहिनि उहे तबाह थियण जे करे केतिरियूं ई दिमाग़ी जेके आहिनि, दिमाग़ी ज़हनी जेके बीमारियूं आहिनि ख़ुदा ख़ास्ता उहे लॻी सघनि थियूं। मूं किथे पढ़ियो हो, किथे लिखियलु हो त राति जो देरि ताईं जाॻण ऐं ॾींहं जो देरि ताईं सुम्हणु इहो जेको आहे तमामु ख़राबु हूंदो आहे। ॾींहं जी जेका निंड आहे उहा इरादनि खे कमज़ोर कंदी आहे। शायदि उन लाइ त दिमाग़ कमज़ोर थी वेंदो आहे ऐं इरादा जेके आहिनि उहे बि कमज़ोर थी वेंदा आहिनि ऐं सही फ़ैसिले जी जेका क़ुवत आहे उहा नाहे रहंदी। उन लाइ दोस्तो असां सभिनी खे एहतियात करणु घुरिजे। सिहत जा जेके उसूल आहिनि उन्हनि ते असांखे अमल करणु घुरिजे। ज़िंदगी बेहद अहम आहे ऐं जेसिताईं ज़िंदगी आहे तेसिताईं सिहत पिणु क़ाइमु रखणु ज़रूरी आहे, छाकाणि त जीअं चवंदा आहिनि न त जी ख़ुशि त जहान ख़ुशि। उनखां अलावा दोस्तो ज़हन खे पुरसुकून रखण जी कोशिशि कजे ऐं सुठी मौसीक़ी जेका आहे उहा बि यकीनन कुझु देरि जे लाइ सुकून वारी कैफ़ियत में वठी वेंदी आहे।
दोस्तनि जूं मोहबतूं असां ते पहुचनि पियूं ऐं दोस्तनि जूं समातूं बि असां सां जुड़ियल आहे। शहबाज़ अली वक्को असांखे ॿुधे पियो, अहमद अली हालेपोटो असांखे ॿुधनि पिया, फुलेरियूं खां अहमद ख़ान मरी बलोच साहिबु यादि कयो आहे। अब्दुल शकूर छुटो उॾेरोलाल स्टेशन ॻोठ सिफल ख़ान छुटो खां असांखे ॿुधे पियो। उन खां अलावा मोहम्मद हसन कुंभर बि असांखे ॿुधे पियो। मुनवर सुमरो बि असांखे ॿुधंदे यादि करे पियो ऐं फज़ल निज़ामाणी असांखे यादि करे पियो। भेण शाहिदा समो असां सां जुड़ियल आहे। सुनील कुमार सोनी ऐं महमूद लगारी साहिबु असांखे ॿुधनि पिया। उन खां अलावा ज़ुल्फ़कार अली हिज़बाणी ऐं एडी लगारी बि असांखे ॿुधनि पिया। फैज़ खोसो साहिबु असांजो निहायत ख़ूबसूरत रेडियो पाकिस्तान हैदराबाद जो आवाज़, यकीनन असां संदसि आवाज़ जा आशिक़ आहियूं। फैज़ खोसे साहिब जूं समातूं असां सां जुड़ियल आहिनि। अव्हांजी वॾी महिरबानी फैज़ साईं। मौला बख़्श मोहबती असांखे ॿुधे पियो। उन खां अलावा अब्दुल रऊफ़ सुमरो साहिबु ऐं इब्राहिम जुनेजो साहिबु पिणु असांखे ॿुधनि पिया। ॻोठ मीर ताज मोहम्मद ख़ान टालपुर खां मीर पीर बख़्श ख़ान टालपुर, मीर हमीदुल्ला ख़ान टालपुर यादि कयो आहे। ॻोठ काज़ी अली हैदर मेणा खां मोहम्मद उमर मेणो, उॾेरोलाल स्टेशन खां ग़ुलाम सेन खोसो, दिलशाद अली इरशाद ऐं शिराज़ अली खोसो असांखे ॿुधनि पिया। जखरा फाटक हैदराबाद खां मोहम्मद उमर जखरो, मोहम्मद यासीन जखरो, हुसड़ी शाह खां अब्दुल सत्तार गाॾही, ॾेथा स्टेशन खां गौस बख़्श गोपांग, वकार अली गोपांग, सदाक अली गोपांग ऐं यासिर अली गोपांग यादि कयो आहे। हैदरी ॻोठ चैनल मोरी खां रज़ा मोहम्मद शेख यादि कयो। ॻोठ गंवर सियाल खां वफ़ा मुनीर अहमद सियाल, मेहरान चौक बदीन खां एम रफ़ीक मलाह, बेबी फरज़ाना मलाह ऐं बेबी फिज़ा मलाह यादि कयो आहे। बदीन खां साइमा नाज़ मलाह, नौशेरो फिरोज़ खां मुहर्रम अली मशोरी ऐं रोशन अली सांद असांखे नामालूम माग खां यादि कयो। अव्हां सभिनी जा वॾा कुर्ब। पर चुतरी पसुपान दे कर अल्लाह लगे सान, पर चुपरी पसुपान दे कर अल्लाह लगे सान। दिल पर मुंहिंजी दिलड़ी हमेशा हैरान, कच्छे हण मकान आऊं अगुड खोयल आहियां। रास आई न हिकिड़ी घड़ी तो सिवा, रास आई न हिकिड़ी घड़ी तो सिवा, हीअं कटिजे सॼी ज़िंदगी तो सिवा। रास आई न हिकिड़ी घड़ी तो सिवा, रास आई न हिकिड़ी घड़ी तो सिवा, हीअं कटिजे सॼी ज़िंदगी तो सिवा। रास आई न हिकिड़ी घड़ी तो सिवा, रास आई न हिकिड़ी। रोज़ उभिरन लहां सिज चंद था मगर, 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 मुंहिंजी अखिड़ियुनि मौद न वई तो सिवा, मुंहिंजी अखिड़ियुनि मौद न वई तो सिवा, हीअं कटिजे सॼी ज़िंदगी तो सिवा। रास आई न हिकिड़ी घड़ी तो सिवा, रास आई न हिकिड़ी घड़ी तो सिवा, हीअं कटिजे सॼी ज़िंदगी तो सिवा। रास आई न हिकिड़ी घड़ी तो सिवा, रास आई न हिकिड़ी। दुश्मनीअ खे त सम्झो अथम ॾोह, पर दुश्मनीअ खे त सम्झो अथम ॾोह, पर दुश्मनीअ खे त सम्झो अथम ॾोह, पर दुश्मनीअ खे त सम्झो अथम ॾोह, पर
न कंहिंसां रखियमि दोस्ती तो सिवा थी न कंहिंसां रखियमि दोस्ती तो सिवा कीअं कटिजे सॼी ज़िंदगी तो सिवा रात आई न हिकिड़ी घड़ी तो सिवा रात आई न हिकिड़ी घड़ी तो सिवा कीअं कटिजे सॼी ज़िंदगी तो सिवा रात आई न हिकिड़ी घड़ी तो सिवा रात आई न हिकिड़ी मूंखे मुंहिंजे अबाणे शहर जी पिरी 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 थी लॻे हर गली ओ पिरी तो सिवा थी लॻे हर गली ओ पिरी तो सिवा कीअं कटिजे सॼी ज़िंदगी तो सिवा रात आई न हिकिड़ी घड़ी तो सिवा रात आई न हिकिड़ी घड़ी तो सिवा कीअं कटिजे सॼी ज़िंदगी तो सिवा रात आई न हिकिड़ी घड़ी तो सिवा रात आई न हिकिड़ी तोसां गॾु रात हिकिड़ी मिठी उमिरि खां 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 उमिरि सरकश ही काॾे कभी तो सिवा उमिरि सरकश ही काॾे कभी तो सिवा कीअं कटिजे सॼी ज़िंदगी तो सिवा रात आई न हिकिड़ी घड़ी तो सिवा रात आई न हिकिड़ी घड़ी तो सिवा कीअं कटिजे सॼी ज़िंदगी तो सिवा रात आई न हिकिड़ी घड़ी तो सिवा रात आई न हिकिड़ी ॻोठ मोहम्मद उस्मान गाबार खां शमसुद्दीन गाबार ऐं नबी बख़्श गाबार असांखे ॿुधंदे यादि कयो आहे फ़कीर अहमद मरी साहिबु असांखे ॿुधनि पिया अब्दुल समद समू साहिबु टंडे मोहम्मद ख़ान में असांजे आवाज़ जा हमसफ़र अरसलान अरसलान बि असांखे ॿुधंदे यादि कयो आहे शमसुद्दीन गाबार ऐं असलम खोसे साहिबु पिणु असांखे यादि कयो वॾी महिरबानी दोस्तों हिन वक़्तु पाण रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर जे स्टूडियोज़ में रिकॉर्ड थियल नाले वारे फ़नकार शमर अली मिराली जे आवाज़ में साईं सरकश सिंधी साहिब जी शाइरी ॿुधीसीं ऐं दोस्तो शेक्सपियर जो हिकिड़ो जुमिलो आहे जेको पाण अक्सर ॿुधंदा आहियूं अक्सर पढ़ंदा बि आहियूं त हीअ दुनिया हिकिड़ी स्टेज आहे पाण सभु आर्टिस्ट आहियूं हिन स्टेज जा अदाकार आहियूं पाण मां हर को अचे थो हिन स्टेज ते अची बीहे थो पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा करे थो ऐं पोइ दुनिया जी हिन स्टेज तां लही हमेशह हमेशह जे लाइ हलियो थो वञे वरी हुनजी जाइ ॿियो आर्टिस्ट अची संभाले थो इहो हिकिड़ो साइकिल आहे हिकिड़ो चकर आहे जेको फिरंदो रहे थो हर चकर में खोड़ सारा माण्हू पंहिंजी पंहिंजी जाइ जेका आहे छॾीनि था ऐं ॿिया उन्हनि जी जाइ अची वालारनि था ऐं दुनिया जी स्टेज ते इहो सिलसिलो जेको आहे ईअं ई हलंदो रहे थो अच्छा दोस्तों अहम ॻाल्हि इहा नाहे हूंदी त कंहिंखे कहिड़ो किरदारु मिले थो मुख़्तलिफ़ किरदार आहिनि हिन दुनिया जे स्टेज ते को अमीर आहे को ग़रीब आहे को बादशाह आहे को फ़क़ीर आहे इहो किरदारु जेको मिलियल आहे उहो अहम नाहे हूंदो पर असुल ॻाल्हि इहा हूंदी आहे त हू उन किरदार जी अदायगी कीअं थो करे तव्हांखे मिलियल किरदारु माण्हुनि खां विसरी वेंदो पर उन किरदार जी अदायगी ज़रूरु यादि रहंदी सुठी आहे या ख़राबु माण्हू तव्हांखे जॾहिं बि यादि कंदा उन किरदार जी अदायगी जे हिसाब सां यादि कंदा उन लाइ
इहो ज़रूरी आहे त दुनिया जी हिन स्टेज ते मिलियल पंहिंजे किरदार खे पंहिंजी अदायगी सां अमर करे माण्हुनि जे दिलनि में, संदन सोचनि में ऐं संदन लफ़्ज़नि में हमेशह यादि रहो। यादि रहण जी ॻाल्हि त पोइ दोस्त जेके असांखे यादि कनि पिया उन्हनि खे असां बि यादि कंदासीं। ॻोठ इक़बाल सारेचो खां मोहम्मद रफ़ीक उन्नड़ यादि कयो आहे। ॻोठ बिलू पंवर खां मोहम्मद यूसुफ पंवर, मुनीर अहमद पंवर, सरीर अहमद पंवर। शहर जाम साहब खां मोहम्मद यूसुफ ज़रदारी। ॻोठ काज़ी आरिफ खां वफ़ा यासीन अली चांडियो। कासिम ॻोठ ख़ैरपुर मीरस खां ग़ुलाम हैदर फुलपोटो। ॻोठ गुल मोहम्मद ख़ासखली खां मास्टर हबीबुल्ला ख़ासखली, मोहम्मद अली ख़ासखली, सिकंदर अली ख़ासखली। शहर मक़सूद रिंद खां अवामी शाइर अली गुल रिंद, फैज़ अली रिंद, ज़फ़र अली रिंद, ज़मीर अली रिंद, ज़हीर अली ऐं तनवीर अली रिंद। नौशर फ़िरोज़ खां आजिज़, गुलसन महर ऐं मीर हसन महर। दरगाह अमल फ़कीर लगारी खां मोहम्मद शरीफ़ लगारी ऐं मोहम्मद अशरफ लगारी ऐं मीरपुर बठोरे खां मोहम्मद यूसुफ खत्री, दानिश यूसुफ खत्री ऐं अबू मेमन साहब पिणु यादि कयो। वॾी महिरबानी हुजे।
शौकत भट्टी साहब असांखे कराची में ॿुधनि पिया, वॾी महिरबानी अव्हां जी। फैज़ साईं, अव्हां खे असां ॿुधंदा आहियूं, अॼु अव्हां असांखे ॿुधो पिया, यकीनन असांखे ख़ुशी थिए पई, वॾी महिरबानी अव्हां जी। ॻोठ हाजी आदम खान लांडर खान, न्याज़ अली लांडर, कादिर बख़्श लांडर, अब्दुल मालिक ऐं अब्दुल ख़ालिक लांडर यादि कयो आहे। मुख़्तियार निज़ामानी साहब टंडे मोहम्मद खान में असांखे ॿुधनि पिया, ऐं अदब जे फ़रोग़ लाइ जा खोड़ींदड़ तंज़ीम सिंधी अदबी संगत सां सलाहियल दोस्त मौला बख़्श मोहब्बती पिणु असांखे ॿुधे पियो। सनाउल्ला काका जूं समातूं असां सां जुड़ियल आहिनि। मोहम्मद हनीफ़ लांडर असांखे सांगड़ में ॿुधनि पिया। मोहम्मद शरीफ़ लांडर बि सांगड़ में असांखे ॿुधंदे यादि कनि पिया, वॾी महिरबानी। धनी बख़्श नूहाणी साहब असां सां गॾु आहिनि, वॾी महिरबानी इन्हनि सभिनी दोस्तनि जी जेके जेके असांखे हिन वक़्तु ॿुधनि पिया। दोस्तो, ज़िक्र कयोसीं त दुनिया जी हिन स्टेज ते मिलियल जेको किरदारु आहे उहो उन जी जेका अदायगी आहे असांखे ख़ूबसूरती सां करणी आहे, छाकाणि त उन जी अदायगी जेका आहे उनखे जेकॾहिं असां ख़ूबसूरती सां अदा कंदासीं त यकीनन असांखे हमेशह यादि रखियो वेंदो। अॼु अहिड़े ई हिकिड़े अमर किरदार जो ज़िक्र कंदासीं। ख़ान साहब मीर ग़ुलाम मोहम्मद ख़ान टालपुर साहब, जेको लाड़ सां तालुक़ु रखंदड़ हिकु नाले वारी शख़्सियत हो। संदसि जिस्मानी तालुक़ु लाड़ सां हो, पर संदसि रूहानी तालुक़ु पूरी सिंध सां, बल्कि सिंध जे हर ग़रीब ऐं ज़रूरतमंद सां हो। हू 1876 में टंडे बाग़े में ॼाओ। संदसि ख़िदमतूं बेशुमार आहिनि जेके संदसि कदावर किरदार जूं गवाह आहिनि, पर उन्हनि मां सिर्फ़ु हिकु रुख़ ते ध्यानु ॾियूं या उनजो ज़िक्र कयूं तॾहिं बि उहो ज़िक्र पूरो न करे सघंदासीं, ऐं उहो आहे इल्म जे वाधारे लाइ कयल संदन कोशिशूं। मीर साहब टंडे बाग़े में लॉरेंस मदरसे ऐं मीर ग़ुलाम मोहम्मद गवर्नमेंट हाई स्कूल जो बुनियादु रखियो। उहे इमारतूं पंहिंजे ज़ाती ख़र्च सां हुन तामीर करायूं, ऐं चयो वञे थो त पंहिंजी 200 एकड़ खां वधीक जेका ज़ाती ज़मीन आहे उहा उन्हनि इदारनि लाइ हुन वक़्फ़ करे छॾी। ऐं उन्हनि तालीमी इदारनि में थींदड़ जेके तालीमी ख़र्च आहिनि उहे बि संदन ज़िम्मे हूंदा हुआ। एतिरे क़दुरु जो उते जेका हॉस्टल हूंदी हुई, तमामु हिकिड़ी ख़ूबसूरत हॉस्टल हूंदी हुई, उन में परे परे जा शागिर्द ऐं ख़ासि करे इंतिहाई ज़हीन ऐं जेके ग़रीब घराणनि सां जेके तालुक़ु रखंदड़ ऐं इल्म जो शौक़ु रखंदड़ शागिर्द हूंदा हुआ, उहे रिहाइश इख़्तियार कंदा हुआ। ऐं संदन रहण जो, खाधे पीते जो ऐं लटे कपिड़े जो ख़र्च बि ख़ान साहब मीर ग़ुलाम ख़ान टालपुर साहब पंहिंजे ज़िम्मे खयो हो। उहो दौर आहे जॾहिं लाड़ जहिड़े पोइ ते पियल इलाइक़े जा ग़रीब ऐं अबोझ माण्हू तालीम जो तसवुर बि नथे करे सघिया। तॾहिं हिन मर्द मुजाहिद न सिर्फ़ु उते जे जेको अवाम हो उन में शऊर पैदा कयो, इल्म जो शौक़ु ॾियारियो, बल्कि मौक़ियो पिणु फ़राहम कयो, ऐं संदसि उन ख़िदमत वारे जज़्बे लातइदाद माण्हुनि जी ज़िंदगी संवारे छॾी। ऐं दोस्तो, जॾहिं ज़िंदगियुनि में ख़ुशहाली ईंदी आहे, ख़ुशी ईंदी आहे, यकीनन चपनि ते मुर्खूं पिणु सजी वेंदियूं आहिनि। बची दे पवे।
जाम साहब असां ॿुधनि पिया आरिफ लांडर सां घर में असांजा आवाज़ जा हम सफ़र ऐं प्रोफेसर मौला बख़्श असांखे वफ़ा मौला बख़्श अदबी ज़ौक़ रखंदड़ असांजो दोस्त असांजो साथी असांखे ॿुधे पियो। वॾी महिरबानी अव्हांजी। काठड़ी खां शकील शेर अहमद जरवार ऐं नजबुल्ला ख़ान बि असांखे यादि कयो आहे। आशिक़ लाशारी असां सां गॾु आहे। बख़्तियार अमीन साहब असांखे ॿुधनि पिया। उनखां अलावा मीरपुर बठोरे खां तबसम सैफुल्ला खत्री, सुहेल अहमद खत्री, उज़ैर अहमद खत्री, दुरुजी बलोचिस्तान खां शाद शफ़ी मोहम्मद छुट्टो, टंडो कैसर खां फज़लुर रहमान निज़ामाणी, चूअर जमाली खां नाज़ नगर खां जमाली, मोहम्मद हाशिम, मोहम्मद ज़करिया, मोहम्मद महराब, ग़ुलाम कादिर ऐं महताब अहमद जमाली, ॻोठ सेनानी लाखेर खां वफ़ा वज़ीर अहमद लाखेर ऐं ज़मीर अहमद लाखेर, हिमवरने खां मोहम्मद हसन, गुलफ़कीर कपरी, मास्तर असगर अली कपरी, राजवा बदीन खां मुनवर जमाली, टंडे मोहम्मद खान खां वफ़ा मक़बूल अहमद बुर्रो, गोलाड़ची खां परदेसी पोड़ो खान जत, ॻोठ साथी खान मराठो खां निमाणो नज़ीर अहमद मराठो, फुलखुई तर खां गुलसन नोहड़ियो ऐं मिठू खान लुंड खां रजिब अली बलोच बि यादि कयो आहे। साईं प्यारो ख़ान सहारण साहब पाण प्रोफेसर आहिनि, असांखे ॿुधनि पिया। होचंद हिराणी असां सां गॾु आहे। उनखां अलावा दानी प्रिंस ऐं आशिक़ लाशारी हिननि दोस्तनि बि असांखे यादि कयो। वरी वॾा क़ुर्बान जा। दोस्तो ज़िक्र कयोसीं पिए हिकु अज़ीम शख़्सियत जो, ख़ान बहादुर मीर ग़ुलाम मोहम्मद ख़ान टालपुर साहिब जो, जंहिंजी ज़ाती कोशिशुनि सां तालीमी इदारा वजूद में आया ऐं उतां तमामु घणा ग़रीब ॿार लिखी पढ़ी वॾनि वॾनि उहिदनि ते पहुता। हिननि मुल्क ऐं क़ौम जी ख़िदमत कंदे ख़िदमतूं सरंजाम ॾिनियूं जेके पिणु सुनहरी लफ़्ज़नि में लिखी सघजनि थियूं, छाकाणि त ख़ान साहब जे ज़ेर साया ऐं सरपरस्ती हेठि रही करे गुमनाम शख़्सियतुनि न सिर्फ़ु मुल्क जे केतिरनि ई नाले वारनि शख़्सियतूं यानी जेके गुमनाम शख़्सियतूं न हुयूं पर उहे आख़िर में मुल्क जूं वॾियूं नाले वारियूं हिकिड़ियूं शख़्सियतूं बणिजी पंहिंजी हुननि सुञाणप कराई। उहे साईं जे ज़ेर साया ऐं साईं जे इदारनि में पढ़ी करे अॻिते आयूं। मीर साहब न सिर्फ़ु छोकिरनि जी तालीम लाइ कोशिशूं कयूं पर छोकिरियुनि जी तालीम लाइ पिणु हुन भरपूर ऐं पंहिंजे वसार वॾियूं कोशिशूं कंदे केतिरनि ई नियाणियुनि खे पिणु तालीम जे ज़ेवर सां आरास्ता कयो। दोस्तो वॾो ई ड्रिघो तारुफ़ आहे हिन मर्द मुजाहिद जो, जेको न सिर्फ़ु हिकु तालीम दोस्त इंसान हो पर हिकु मुकमल इंसान दोस्त शख़्सियत हो। ग़रीबनि जो हमदर्द हो। संदसि दर तां को बि सवाली कॾहिं बि ख़ाली हथ न मोटियो हो। पंहिंजे वसार ऐं हैसियतार संदसि अहिड़ी त भरपूर मदद कंदो हो जो खेसि वरी कंहिं ॿिए खां मदद वठण जी का ज़रूरत ई न पवंदी हुई। एतिरे क़दुरु बि चयो वेंदो हो त हुन पंहिंजी मिल्कियत जो हिकिड़ो वॾो हिसो जेको आहे ग़रीबनि जी मदद जे लाइ वक़्फ़ु करे छॾियो हो। दोस्तो सिंध जी अज़ीम शख़्सियत जो बज़ाहिर हिकिड़ो भरपूर ज़िक्र हुयो पर असां सम्झूं था त इहो हिकिड़ो मुख़्तसिर ज़िक्र हुयो, छाकाणि त हीउ माण्हू ई दर हक़ीक़त हक़ीक़ी हीरोज़ आहिनि। हिननि पंहिंजी धरती, पंहिंजे वतनवासियुनि जे लाइ पंहिंजो पाण खे ॼण त वक़्फ़ु करे छॾियो। अहिड़नि अज़ीम शख़्सियतुनि जे ज़िक्र लाइ बिल्कुलु बि कंहिं ॾींहं ॾिहाड़े जो हुअणु ज़रूरी न आहे, पर अॼु मूंखे ॿुधायूं त अॼु हिन वतन दोस्त, धरती दोस्त ऐं अवाम दोस्त अज़ीम इंसान ख़ान साहब मीर ग़ुलाम मोहम्मद ख़ान टालपुर साहब जेको आहे अॼु खां ठीकु 99 साल अॻु अॼोकी तारीख़ यानी 12 फरवरी 1932 ते वफ़ात कई। अॼु संदसि वरसी आहे। दोस्तो सिंधी ॿोली ऐं अदब जे हिकु ॿिए नविसंदड़ किरदारु रहीम दाद अल मारूफ़ मोलाई शिदाई जी पिणु वरसी आहे। हिन नाले वारे मुहक़क़ 1894 में सखर में जनमु वरितो। तालीम जूं मंज़िलूं तइ करण बाद जॾहिं हुन अमली ज़िंदगी में पेर पातो त तहक़ीक़ सां वाबस्तगी इख़्तियार कंदे केतिरा ई तहक़ीक़ी मज़मून ऐं मक़ाला पिणु लिखिया ऐं पोइ हुन एतिरो त भरपूर तहक़ीक़ी कमु कयो जो संदसि नालो तारीख़ जे वर्कनि में नुमाया तौर ते नज़र अचणु लॻो।
सिंध जी तारीख़ जी मुकमल अक्कासी कंदड़ संदसि तख़लीक़ जन्नतुल सिंध खे अॼु बि हिकु मुस्तनद किताब जो दर्जो ॾिनो वञे थो। उनखां अलावा हुन ॿिया बि केतिरा ई किताब लिखिया जिन में तारीख़ तमदुन सिंध, तारीख़ सखर, तारीख़ टालपुर, पुराणा शहर, तारीख़ कलात, महतवी तहरीक, मुख़्तसिर तारीख़ बलोचिस्तान, सिंध जी तारीख़ ऐं ॿिया खोड़ सारा किताब शामिल आहिनि। मुलाई शिदाई पिणु अॼोकी तारीख़ यानी 12 फरवरी 1978 ते सखर में वफ़ात कई। अॼु हिन अज़ीम मुहक़क़ जी पिणु वरसी आहे। लिखी खोड़ सारनि महिरबाननि यादि कयो। माज़रत कंदासीं उन्हनि खां जेके दोस्त रहिजी वञनि। उन्हनि जा ख़त ज़रूरु ॿिए वारे ज़रूरु शामिलु कंदासीं। मुश्ताक अहमद निज़ामाणी, बेबी हलीमा निज़ामाणी, राजू निज़ामाणी खां यादि कयो आहे। ॻोठ गाज़ी ख़ान मशहूरी खां परदेसी शमन ख़ान मशहूरी, नदीम ख़ान मशहूरी ऐं ज़ुहेब ख़ान मशहूरी यादि कयो। ॻोठ हाजी ख़ान रिंद खां मोहम्मद हनीफ़ बलोच, महर अली बलोच, कंबर जे ॻोठ मुराद ख़ान जागरियाणी खां गौस बख्श खोसो, फौजी फैज़ान खोसो, ॻोठ मलूक पहोड़ खां अकबर अली पहोड़, इंजीनियर उज़ैर पहोड़ यादि कयो आहे। ॻोठ मीर शेर मोहम्मद ख़ान टालपुर खां मीर अलहयार ख़ान टालपुर ख़त लिखी यादि कयो। ॻोठ गुलाम सिंह जलालाणी खां नाज़ फ़कीर मोहम्मद जलालाणी, महबूब नाज़ जलालाणी, मुख़्तियार नाज़ जलालाणी, आरज़ू असलम जलालाणी ख़त लिखियो आहे। कुबो सईद ख़ान खां अहमद नवाज़ मक्सी, मोहम्मद अज़ीम मक्सी, नादिर अली मक्सी, इख़्तियार अली मक्सी पिणु ख़त लिखियो। ढिलियार खां मोहम्मद राज़ रीजूमल बसराणी, हैदर अली बोज़दार, शहर नवाब शाह खां मीर अमानुल्लाह ब्रोही, हिज़जान ब्रोही, इलाही बख्श चांडियो, नाचीज़ आशिक़ ख़ासि ख़िली पिणु यादि कयो। ऐं कंबर जे हिननि दोस्तनि जो ही ॿियो ख़त आहे गौस बख्श खोसे, फौजी फैज़ान खोसे जो। उनखां अलावा बि दोस्त आहिनि जिन यादि कयो आहे। कोट मलक शाह नवाज़ लखकोटड़ी खां वफ़ाताज मोहम्मद ख़ासि ख़िली, मोहम्मद मुराद ख़ासि ख़िली ऐं तालिब हुसैन लाशारी, लक्ष्मण कोल्ही। ॻोठ मेवो ख़ान ख़ासि ख़िली खां हाजी ख़ान ख़ासि ख़िली, क़ाइम ख़ान ख़ासि ख़िली, अला नवाज़ ख़ासि ख़िली ऐं ताज मोहम्मद ख़ासि ख़िली पिणु ख़त लिखी असांखे यादि कयो। रियाज़ कॉलोनी नौशर फ़िरोज़ खां शाद शाह मोहम्मद ॾाहिरी, मीर हसन महर, ज़मीर हुसैन मेवण, अब्दुल जब्बार ॾाहिरी पिणु यादि कयो आहे। शहर फुलजी स्टेशन खां वफ़ा यासीन आराई, वक़ास यासीन आराई, हालार यासीन आराई ऐं महराण यासीन आराई पिणु ख़त लिखी असांखे यादि कयो। शिकायत बि कई त असां सिंधनि ख़त शामिलु नथा कयूं। दोस्त अव्हांजी शिकायत यकीनन अॼु दूर थी वई हूंदी। शहर जुॾे खां भाई ख़ान टालपुर, हाकिम नवाज़ टालपुर, मुख़्तियार अली मेमण पिणु ख़त लिखी असांखे यादि कयो आहे। ऐं ॻोठ मीर ठारो ख़ान डावच खां मोहम्मद अयूब डावच, मोहम्मद यूसुफ डावच, सुमैर अली, उमेर अली, अवैस अली डावच पिणु यादि कयो। खोड़ सारा मुंहिंजा ख़त मौजूदु आहिनि। ज़िंदगी रही इंशाअल्लाह ईंदड़ भेरे ज़रूरु शामिलु कंदासीं। हिन वक़्तु तव्हांजे समातुनि ताईं यकीनन पहुचंदी हूंदी अॼोके प्रोग्राम तारनि भरी राति जी आख़िरी पेशकश। सारे सफर जी राही मुझे जिस्म में साही, मुझे सारे सफर जी राही। तोखे केर झले बेपरवाही, तोखे केर झले बेपरवाही। मुझे हर रंग ते आही बास बि तूं, मूं आशिक जी आही आस बि तूं, मूं आशिक जी आही आस बि तूं। मुझे सुबकन जी पिरी प्यास बि तूं, मूं आशिक जी आही आस बि तूं। मुझे सुबकन जी पिरी प्यास बि तूं।
तुझे जलवन मूं ते जादू कयो ॾिसी तोखे सजण मुंहिंजो होश वियो तुझे जलवन मूं ते जादू कयो ॾिसी तोखे सजण मुंहिंजो होश वियो सवा तोखां मुंहिंजो को नाहे ॿियो सवा तोखां मुंहिंजो को नाहे ॿियो वञी घोर आशिक करी रास बि तूं आशिक जी आहीं आस बि तूं मूं आशिक जी आहीं आस बि तूं मुंहिंजे सुबिकन जी विरी प्यास बि तूं आशिक जी आहीं आस बि तूं मुंहिंजे सुबिकन जी विरी प्यास बि तूं दोस्तों इन प्रोग्राम तारनि भरी राति जो वक़्तु हाणे पंहिंजी पुॼाणी तरफ़ रवां तव्हां आहे ॿुधायूं त अॼु प्रोग्राम लाइ असांजो स्टूडियो इंजीनियर हो फ़ारूक अहमद ख़ान प्रोग्राम जो प्रोड्यूसर ख़ालिद हुसैन ऐं अवां जो अॼु मेज़बान अली इमरान सभु अवां खां मोकिलायूं था इहो ॿुधाईंदे त ठीकु 11 वॻे ताईं 11 वॻे अवां रेडियो पाकिस्तान तां ॿुधंदा ख़बरूं ऐं तेसि ताईं कराईंदा रहंदा बरकत अली जो ही ख़ूबसूरत आवाज़ तुझे जलवन मूं ते जादू कयो ॾिसी तोखे सजण मुंहिंजो होश वियो तुझे जलवन मूं ते जादू कयो ॾिसी तोखे सजण मुंहिंजो होश वियो सवा तोखां मुंहिंजो को नाहे ॿियो